अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमी दिसरे आयो मेहरान टीवी न्यूज़ नहीं आऊँ हैं रुखसार पवहर सब खबर एक नज़र हेडलाइंस ते। नेब चेयरमैन जावेद इकबाल चयो आहे त मुल्क अरबे रुपयनि जो कर्ज़ी आहे। जिन खिलाफ़ करप्शन की जांच हली रही है वे प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। बदनवानी ॾिसी नेब पंहिंजूं अखियूं बंदि नथो करे सघे। जिन माण्हुनि वटि मोटरसाइकिल हुई उन्हनि वटि दुबई में प्लाज़ा आहिनि। वॾनि चोरनि खे पकड़ियो त 15 अरब रुपया वापसि अची वेंदा। का बि धमकी या ब्लैकमेलिंग कम में रुकावट नथी विझी सघे। सिंध काबीना बरसात मुतासरन के 4 अरब 2 करोड़ 11 लख 5,000 रुपया इमदाद ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी। बरसात मुतासरन के पैसा मोबाइल बैंकिंग ज़रिए ॾिना वेंदा। 3 रुकनी कमेटी क़ाइम। वॾे वज़ीर तरफ़ां मुतासरन में 15 ॾींहं अंदरि पैसनि जी विरासत शुरू करण जी हिदायत। सिंध काबीना उस्तादनि जी भर्ती बाबति तालीम खाते तरफ़ां तजवीज़ कयल पॉलिसी खे हतमी शक्ल ॾियण लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी निसार खोड़ो सरदार शाह नई भर्ती पॉलिसी खे हतमी शक्ल ॾींदा। इजलास खे ॿुधायो वियो त हिन वक़्ति PST जूं 37,000 ऐं GST जूं 7,000 पोस्टूं ख़ाली आहिनि। उस्तादनि जी भर्ती यूनियन काउंसिल ऐं तालुके सतह ते कई वेंदी। मुल्क अंदर कोरोना वायरस विखे 58 मरीज़नि ज़िंदगी की जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाक दौरान 1,873 नवां केस ज़ाहिर। मर्ज़ सबब हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 11,376 थी वियो। मुतासर मरीज़नि जो अंग वधी 5,35,914 थी वियो। NCOC मूजिबि हिन वक़्ति फ़ाल केसनि जो अंग 34,412 आहे। शिकारपुर में अनाज मंडी वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॿारड़ियूं फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। हादसे सबब फोत हलनि में नींगरी, तैयबा ऐं सीमा शामिल।